निकुल बार साथी चाचा खैर काचा चाचो पोपट जल्दी कर जा घर न बेहो दुकान ते केरा काडे आयो मां दुकान मां छजे आयो कमायो काडे घरा काडे चाचो लेटरिन में कदेस लेटरिन जो पोक जाए वञो ना खैर ताए म सदा थोड़ा चाचो हेजी तू चाचो ए मदनो तर क्या क्या टोरो कर दो न तो छुटा दो छाया आसमान देखो झूमता गगन 130 लगे तो सेल खपी आने सादे बल्ब ते दी जा बल्ब हां हां जरा बल्ब भाई मथे कद असांजो पूरो दा घणे जो आ 3 रुपए जो आयो कुंडी जा लायो न तोके की खबर पई अबा मीटर उजया हरणे आ न सेवर बस आस्ते पैसा चरिया यो निभागा दिए बल्ब छा कंदे दिए जो वठी रखो ना यार रात जो केर इंदो हाँ सही वॾो ॾुखियो कमु आहे राति जो केरु ईंदो चल बाबा माण्हू ॾिस त हाणे बल्ब जो कमु बि ॾुखियो आहे हल न पुट पिणे झले वियो आहे न बीहन गरीब रोजी कंदा पिया तव्हां रोजी कयो था उहो गरीब छो न त कुल्फियूं हलाए अदा हलाए त ॾिस असांजी दग बंदि कयूं पिया न पोपट छा खपे 50 जी दाल ॾे मोरी दाल खाईंदे हाँ दाल जो पांचो मज़ो आहे साईं यो गर्मी अची वियो हां साईं तो के करो फिकर तू करो जेको हाउस में भी जेको रोजी करे तो थदी छा में तो पखारन ता तो दे तो केड़ी परवाह तू छो तो सड़े अल्लाह साईं मेहरबानी कया करम कयो दे 50 जी हां 50 जी दाल दे निभागा भेण माण्हू वरी सारा सड़िया थधी शाम में तो भाई मालिक जी मेहरबानी है ना असां ते 50 जी दाल मानू माना हर कम में साड़ पियो हर फील्ड में साड़ हां यार कुर्की ना दे ये ना पवे पेट में सूर को नियत जा उठे जल्दी कर तकड़ा और जको ये समझ देगड़ी जको चढ़ी पया गैस से करो दाल विजणी है मन दाग बाग ओके या एडी माई स्पीटा दी हां ना वन बना ठीक आ दा चाचा इनो तो दे इकड़ो अरे पपड़े बाटो वतन थे बिठो खाओ भी दा ना बा भलाऊं चाचो ला चाचा वठी इंदो न घणे अरसे को पोजार छो गोठो आयो गोठो है हां उडे पाने तो चाचो आयो वो न जे इनो वतु चाहिए ना वरी चो हे खा हे न खाई मन खाइण न दे ना वरी खाइंदो मैं घट खाइंदो घर पेट पांजो दी बलूस बेड़ा अगे चक्कर तो के मैं डिठो हम खेड़ा त जेको माल दबे पियो खारा बेड़ा खाइण या खारा पराया पैसा देई वठी जान छडायो चाचा हो इनो वरतो मां न पैसा विसरी विया मूंखे अरे यार सदक वो यार ईमानदार है बाकी तो चाचो दबा पहले नंबर फरा दिया पैसा हाँ अरे कादे आए पैसा अरे तो खीर खड़ियो बोटा अरे ता फिरिया जो फिरिया आजा खैर ताए बा खैर आयो हितो मुंहिंजा 15-1700 रुपया गुम थी विया आहिनि तूं सौदो वठण आया गुणे बल्ब हां मूंखे लॻे थो तूं मुंहिंजा पैसा खयां चरियो थियो आहे छा मूं तोखे 100 रुपयो ॾिनो तूं मूंखे 70 बकाया ॾिनो मां तोखे चोर थो लॻां झले छॾ बि यार दुकान ते न ईंदासीं तुंहिंजे ते न उहा ॻाल्हि न आहे दुकान ते अच पियो पर तूं हिते बीठे बल्ब ईअं खणी ॾिनमि मां पोपट वारो भाटियो अदा माफ़ कजांइ बसि तूं मां भुल थी वई साईं पोपट वारो भाटियो बि बीठो पोपट बि बीठो दाल खणण वियो पोपट हेॾां बीठो हाँ पोपट खणी वियो आहे पर हिन खां कीअं मोटायूं हाँ उस्तादी कयांसि थो असांजा कढो आहे ईअं छॾिया हराम जा पैसा 1700 वो पोपट निकुल बार छा थी चाचा खैर काचा चाचो पोपट जल्दी कर जा
घर न बियो दुकान ते केरा काडे आयो मां दुकान मां छॾे आयो आहियां पर कमायो काॾे घर काडे चाचो लेटरिन में आ कढेसि लेट्रिन जो पोइ कढाए वञो ना खैर ताए म सदा छा थोड़ा छा थियो हेॾे आ तूं छा थियो हे मदनो त क्या क्या टोरत करण ॾियो न त छिटा पुट जी ॻाल्हि ॿुध छा थियो छा थियो त तूं गले मां हीअं 1500-1700 रुपया जो कढिया थी तुंहिंजा हुते रखियल हुया पैसा ॾाढा तूं इहो छो थो ईअं इंसाम हाणे तोखे कीअं ख़बर पए मां कढियां ॿिया बि त आया हूंदा न उन्हनि मथां कढिया हुजनि तूं कढिया पुट तूं कढिया तूं चोरी सिखियो आहे न तूं चोरी करे थो सजात मखणी ॻाल्हाए तमीज़ सां असां चोर न आहियूं यार तूं वरी तमीज़ मूंखे सेखारे थो तूं चोर आहे चोरनि जो यार आहे ग़लति न ॻाल्हाए घर जेको बीठो न तेड़ो टुसो न आहियां चोर असां चोरूं छा चोर आहे तूं नीरे ते लिखियल थी चोर न आहे तूं चोर आहे पुट मां अरे यार न कर असांजो दिमाग़ ख़राब न कर ॿिया बि सोचो वठण आया हूंदा उन्हनि मथां चोरी कई हुजे कंहिं बि न कई आदा असांजी पंहिंजी ॻाल्हि ॾिस माण्हू खिलाईंदो मां पूरे पाड़े खे जॾहिं ख़बर पए न चोरी जी पोइ वरी पूरो पाड़े खे ख़बर आहे असां ईमानदारू चोर न आहियूं छो उहो मूंखे बि ख़बर आहे तूं जेको ईमानदार आहे न जल्दी मां चवां थो पैसा ॾे अरे मां त हिकिड़ो इंसाम आयो थी असां किरणनि ते बि जेको चोरी न कई आहे तुंहिंजो 1700 खण तुम छा वरी तूं कसम खणे थो छो कसम खणां मां खण त कसम हे तुंहिंजो 1700 जे किरोड़े पैसा हुजनि उन ते कसम न हाणे कर मां करे थो मां पैसो ॻाल्हि ॿुध पुट तो वटि कहिड़ो सबूत आहे मां चोरी कई आहे सभु शइ आहे खानदानी तूं ग्राहक आहे असांजो उहो ख़्यालु कयां थो तुंहिंजी सॼी कैमरा में रिकॉर्डिंग भरियल आहे कीअं तो गलो खोले ऐं पैसा कढा थी अदा पंहिंजी ॻाल्हि आहे पंहिंजो मसइलो आहे पुछनि था छा मसइलो आहे न कीअं कैमरा में सभु ज़ाहिर आहे मां हा तूं अंधो मां छा कयां थो माना कीअं तूं कढियो गलो खोली हा हिन हथ थी हिन हथनि हिन खीसे विधा थी जेके पैसा आया थी कैमरा कॾहिं हणाई थी एतिरो ॾींहुं मां हणाई नथो इहो बि पाड़े वारनि खे माण्हू ॿुधाईंदो छा न त मां तरक़ी कई आहे कैमरा लॻी विया LCD रखी आहे छो तोखे छो ॿुधायां मां कैमरा माण्हू हणाईंदो आहे त पंहिंजी सेफ्टी लाइ हणाईंदो आहे या ॿुधाए ऐलान करे मां कैमरा आहियां हाल बसि ख़ैरु आहे इहो ॿुध न पैसा ॾियां थो इहो जेको आहे हाणे असां जेको आहे ईअं कर भई खाते खे लीक ॾेई छॾ हाणे असां ईमानदारी जे लाइक़ु न आहियूं हाणे तुंहिंजे कहिड़े आया असां माना दुकान ते चढ़ूं बाबा हाणे ॻाल्हि ॿुध ग़लती मञे थो न मञा थो यार थी वियो मां ईअं हुज में कयां मां ज़रूरत हुई हुज हुई त तूं मूंखे चई सघे हा न बसि चई ग़लती सघे आहे, पियो मूंखे हाणे थी वई। ॿुध ख़ैर आहे ग़लती इंसान खां हा, थींदी ॾियां थो आहे पैसा हा तूं पैसा। बसि ॾे खाते बाते खे लीको न हणाए इहा बि गिला चवंदा ॾिस खानदानी ग्राहक खानदानी दुकानदार हे ॾिस सॼा इहो हुया हा, मां ॾिठमि। कया बि न आहियां बसि तो जीअं गले में कढियमि न हा। वरी हिन खीसे में विधां हाणे ॿुध तोखे बसि का लीको बीको नथो हणां तुंहिंजो खातो खुलियल आहे अच्छा मां तोसां रही रही सिखी वियो आहियां कोई कैमरा बैमरा न आहे लॻल मां तोखे अॻु आहियूं कैमरा कोन लॻल आहे छा कुरान न किथे मां अॻु आहियूं मां जय ॿुधाए तूं उस्तादी कंदो आहे असांखे न ईंदी आहे उस्तादी चइजां पहिरियां हाणे सोचे सम्झी अचिजांइ सिखी विया